नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त सखर में सिंध हाई कोर्ट बेंच अरिड़हं जुलाई ते घोटकी जे NA 205 ते थींदड़ चूंड जा बैलेट पेपर छापाइण वारे अमल खे अदालती फ़ैसिले सां मशरूअ करे छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस अब्दुल मालिक गदी ऐं जस्टिस इरशाद हुसैन ख़ान ते ॿधल ॿ रुकनी बेंच PP उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श मेहर जी नाअहली लाइ GDA MPA सरदार अली गौहर मेहर जी मुंशी इरबराती जी दाख़िल करायल दरख़्वास्त जी ॿुधणी कई। PP उम्मीदवार सरदार बख्श मेहर जे वकील अदालत खे केस हलण बाबति कुझु ॾींहं जी मोहलत ॾियण जी दरख़्वास्त कई, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे दुआ कई आहे त खेनि इलेक्शन कमिश्नर खे बैलेट पेपर छपाइण खां रोकियो वञे, जंहिं ते अदालत इलेक्शन कमिश्नर सखर जे रीजनल कमिश्नर राना अब्दुल गफ़ार खां पुछाणो कयो बैलेट पेपर छपाया विया आहिनि या न, इन बाबति ॿुधायो वञे। रीजनल इलेक्शन कमिश्नर आगाही ॾींदे चयो त बैलेट पेपर अञा नाहे छपाया विया। प्रोसेसमैन अदालत रीजनल इलेक्शन कमिश्नर राना अब्दुल गफ़ार खां ॿीहर पुछाणो कयो त घणा उम्मीदवार चूंड विढ़ी रहिया आहिनि, जंहिं ते संदसि चवणो हो त 9 उम्मीदवार चूंड में हिसो वरितो आहे। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स में चयो आहे त इलेक्शन कमिश्नर बैलेट पेपर छपाए भले सरकार जो नुक़सान करे, जंहिं बाद अदालत घोटकी में ईंदड़ चूंड जा बैलेट पेपर छपाइण अदालत फ़ैसिले सां मशरूअ कंदे PP उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श मेहर जे वकील जी मर्ज़ी सां ॿुधणी 11 जुलाई ताईं मुलतवी कई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच घोटकी चूंड में हिसो वठंदड़ आज़ाद उम्मीदवार अहमद अली मेहर, हाजी खान मेहर ऐं PP उम्मीदवार अब्दुल अलबारी पिताफी जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्तूं ॿुधण जोॻियूं करार ॾींदे इलेक्शन कमिश्नर उम्मीदवार ऐं वास्तेदारनि धुरियुनि खां साॻी तारीख़ ते जवाब तलब करे वरितो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।